मां चश्मो कर छॾी वञे, ॾिस छा लिखियल आहे। साईं मां हाणे पढ़ियलु आहियां। पोइ ॾिसे छा थो पहिरें खे सॾु कर न। अदा दिया जी सर। अदा छा आहे तव्हां वटि? चिकन कढ़ाई, मटन कढ़ाई, मटन बलोची सब्जी आहे, बारबेक्यू आहे, हांडी आहे, बस बस गंज थी वियो, हमरा जो गिग वई आयो, चांहि खणी आ चांहि। साईं बिल। महिरबानी साईं। हलो कासाई, हा का त खणी हथ कटराइणो आहे। जानू तू न मिले सफ़ा मां मरी। हिकिड़ो मिंट जानू, मुर्शिद जी फ़ोन थी अचे। जी साईं। हा हली काशिफ तोखे रोयल ते ट्रीट ॾियां, पर अचिजांइ 2 मिंटनि में। हाँ साईं, बस मां हाणे थो अचां। पहुतो। हेड़े है मां त 2 मिंट चया, तू 1 मिंट में पहुची वएं। हे वठ छा यादि कंदे। साईं जुमे वारे ॾींहुं वाह जो हलो मस्जिद में। हाँ हाँ अड़े त पाण वारो रन मुरीद आहे न। हाँ साईं। हिन ॾे आईफोन काॾो आयो? चोरी जो त साईं। चोरी जो माल तूं बि असांजो अच। साईं मौला सो मुझे सोरे जो आहे साईं, मां काल लाइ खणी आयमि साईं। साईं पालिश कयां? हाँ अदा कर। चोर तो लगे रे। चाहे मां चोर आ भजी वेंदो, खणी करे लगे के चप्पल ॾिनई। मुर्शिद 14 अगस्त मुबारक। हलड़े बिशनी बणा कन जा पर्दा ही फाड़े छॾिया थी चिब्बा। केरा साईं? पुराणो मुरीद लूसी के 14 अगस्त वारे ॾींहुं यादि आयो। छो छाते छितो थियो आ? असांखे बि चक्र आहे न। मां जिन्हनि खे बि कोन चकराईंदो वरी तोखे चकराईंदमि। हल चिब्बा। सर बिल ॾेसड़े। छो साईं, तू त जिन्हनि खे बि न खाराईंदो आहे न साईं। असां त बसर खाधा, माल तव्हां सटियो आहे। ॾियो साणे। साईं कुर्बानी जो गोश्त ॾियो। हेॾो साण थी कुर्बानी जो गोश्त मां ॾियाई? हेॾे कर। साईं यो केरा? आहे त मुंहिंजो दोस्त पर पग जी लवर आ। पग जी न साईं, पप जी। हा जेको बि हैंड फ्री कननि में बंदूक हथ में गोली जो टाको। अॻु वठे सोरो अचई थो। पाण त धूड़ पाइनि था पर पूरे पाड़े खे बि परेशान कयो अथनि। गोली लॻी हेॾे हेॾे रिवाइव ॾे। हाणे डॉक्टर बि थींदे हिक ॿिए खे पटियूं बि बदली मोकारो अथनि दांगी सां। साईं तव्हां कुझु चओ पिया? कुझु न चयो आहे, तू धूड़ पा। साईं मुंहिंजो दोस्त आहे BA पास आहे, चए थो मां तव्हांजो मुरीद थियण थो चाहियां। पको आहे? ट्राई वठोसि तव्हां। साईं बस तव्हां दोहरायो। एड़ा कच्चा माण्हू छो थो वठी अचें? मोचड़ो बि त साईं आयसि न तव्हां।